साईं अशोकलाल साहब जन के निमाणी वेनती कई जेको मूंखे हू ॿुधाईंदा रहिया हू ॻाल्हाए न पिया थकजनि। मां साईं असां तव्हांजो सन्मान में नालो था लिखणु चाहियूं, तव्हां असांजे संत समाज जा माण्हू आहियो, मां चाहियां थो मां तव्हांजो नालो लिखां। चई साईं तव्हांजी क़बूल आहे, पर मां हिकु ॻाल्हि चवां, मां शायदि 5% बि न आहियां। असां वटि हिकिड़ो सुहिणी सूरत अथव, सुहिणी मूरत अथव, जिन जो नालो असांजे विच में अथव श्री प्रेमचंद लालवाणी, जेके राम रोटी जे नाले सां हज़ारनि माण्हुनि खे दुख सुख में कमु अचण जे लाइ कार्य था कनि पिया, हज़ारनि माण्हुनि खे रोटियूं था खाराइनि पिया। ज़ोरदार तारी अहिड़नि प्यारनि सुहिणनि सत्संगनि जे लाइ। मां पाण पंहिंजी अखियुनि सां हिकु ॻाल्हि ॾिठी। जॾहिं मां भावनगर में वयुमि त हिकु माण्हू ॻूणियूं खणी करे पंहिंजे पुठीअ ते, वरी चवंदुमि, हिकु माण्हू पंहिंजियूं ॻूणियूं खणी करे, मां चयुमि आहे फोटू ॾिठा उन ॾींहंनि में व्हाट्सएप ते, साईं हीउ लॻे त सिंधी थो पियो। चई साईं इन माण्हू ने कोरोना काल में एतिरी मदद कई आहे, न सिर्फ़ु उनजी फैमिली, उनजा परिवार, उनजूं भेनर, एतिरे क़दुरु त जिन माताउनि जिन भेनरुनि खे अगरि काई कोरोना थी बि वई हुई न त उन्हनि खे वार ठाहिण जे लाइ कॾहिं कॾहिं उनजो परिवार बि अॻियां नथो हुजे। तव्हांखे बि अनुभव रहियो हूंदो, पंहिंजो अज़ीज़, पंहिंजो मिट को माइट कॾहिं कोई हलियो बि वियो हूंदो न, त अहिड़ो ॾुखियो पीरियड मालिक दुनिया खे ॾेखारियो, वरी कंहिं पीढ़ीअ खे न ॾेखारियो। पंहिंजो बि अॻियां अचण लाइ तयारु कोन हुयो हिन पीरियड में। उन बुरे वक़्त में मां हिकिड़ो माण्हू ॾिठो जेको भावनगर में अहिड़ी सची सुहिणी सेवा पियो करे, जंहिं माण्हूअ दिलि सां पंहिंजे परिवार समेत उनजी भेण जेकॾहिं उन्हनि खे वार पई ठाहे त हू पाण ॻूणियूं खणी करे उन्हनि खे खाधा ऐं पीता पहुचाए पियो, त उनखे असीं सम्मान ॾियण लाइ न सिर्फ़ु उते पहुतासीं, ऐं उन खां पोइ असां उन्हनि खे पाण वञी करे उन्हनि खे सम्मानित कयो। मुंहिंजो भाउ कमलेश वाधवाणी, जंहिंखे मां साईं निवेदन कंदोमांव, जंहिंखे मां पाण सां गॾु जोड़े करे जीवन तरंग में जोड़े इन गुजरात जी साईं हथ में उन्हनि खे इहा ॾिनी, भई तव्हां असां सां गॾु जुड़ो। इहा सच्चाई आहे, इहा ॾिसण जो मौक़ो थो मिले पियो। हेॾियूं सुहिणियूं शख़्सियतूं, सुहिणियूं मूर्तियूं मिलनि थियूं पियूं। उन्हनि मूंखे ॿुधायो जॾहिं मां भावनगर वियुमि, अलॻि अलॻि 7 माण्हुनि खे, 11 माण्हुनि खे टीम खे सम्मानित कयोसीं। अॼु कुझु भाई ये असांजा प्यारा कमलेश भाई जिन सुहिणे नमूने सां उते सेवा कई, मूंखे चयो भाई साहब साईं जी तव्हांजी सोच ॾाढी क़ाबिल तारीफ़ आहे, पर मां त हिकिड़ो ज़रियो हुउमि, पर मुंहिंजे पोयां जेके सुहिणा हथ हुया न उहे हुया असांजा प्यारा मुकेश भाई खानवाणी जी। दिलि सां साईं पैसो त मालिक सभु कंहिंखे ॾींदो आहे, पर दिलि कंहिंखे ॾींदो आहे। इहा असांजी अम्मा चवंदी हुई, पंहिंजो सॻो भाउ बि जेकॾहिं कोई बुख मरंदो हूंदो न त कंहिं माण्हू खे 5 रुपया पिया हूंदा त ते रुपयो कढण में कीबाईंदो, पर ॿिया के अहिड़ा माण्हू थींदा आहिनि न ॾिसंदा आहिनि पंहिंजो आहे पराओ आहे, सिर्फ़ु हिकु ई इंसानियत, कंहिंजे भले जे कमु अचण जी शइ, कंहिंजे लाइ सुठो कार्य करण जी शइ, उहो इहो असांजो भाउ मुकेश खानवाणी जिन ही सुहिणी सेवा करण जे लाइ कार्य कया। मां गुजरात आयुमि त मूंखे ॾाढी रोश बि लॻो, छो न अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं ॻोल्हां, छो जो चाह थींदी आहे न हर कंहिंखे साईं, कंहिंखे फिल्मी गाननि जी, कंहिंखे ॿिया शौक़, कंहिंखे ॿिया शौक़। असांखे माता साहब रस्तो अहिड़ो पकड़ाए वई आहे। मां बि सुठो उते हिकिड़ो बिज़नेसमैन हुयुमि, वरी चवंदुमि हाणे कोन आहे, छो जो छॾे ॾिनो आहे पॉइंट छॾनि 14-15 सालनि खां। हिकु सुठो पॉलिटिशियन शरद पवार खां वठी करे इंदिरा गांधी ताईं मूं गॾु वेही करे रसोई खाधी आहे। मुंहिंजे मथां अहिड़ी रहमत आहे उन माता साहब जे सानिध्य जे करे। सुठो वकील, बावजूद उन्हनि जे उहे सभु छॾण खां पोइ उनजे कार्य खे पकड़िया, ऐं मां सम्झां थो मां जाम ख़ुशि आहियां। कॾहिं कॾहिं मुंहिंजे परिवार खे बि कॾहिं लॻंदो हूंदो, पर उन परिवार जे साथ बिना कमाया हूंदा मुंहिंजे परिवार, मुंहिंजे दोस्तनि, मुंहिंजे मिटनि, मुंहिंजे माइटनि, मुंहिंजे दोस्तनि के 100 करोड़ ठाहे छॾिया हूंदा, पर अॼु जेकॾहिं मां कुझु ठाहियो आहे न त उन माता साहब जी असीम कृपा आहे जो जॻह
देवी जो नालो गूंजी रहियो आहे ऐं तव्हां जहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं उन जो साक्षात असांखे परिणाम ॾेई कनि। इहा आशीर्वाद आहे असांजे मथां। 550 साल प्रकाश उत्सव गुरु नानक देव जो जेकॾहिं मञिजो त उहो उन जे करे छो जो उन्हनि जी जोत जगाइण वारो कोई हुयो। इहा जोत ई आहे। कमलेश भाई वाधवाणी खे जो सम्मान कार्यक्रम में अचणो हुयो उन्हनि जो सुपात्र ॾाढी करे वई। संत माता माया देवी पंहिंजो कर्म करे वई। ठीकु आहे, छॾे सघंदा हुया। संत माता माया देवी विराए पई सुबुह जो जेका सेवा थिए पई उन्हनि जे पुट सेवा खई। अॼु कुझु ॾींहं अॻु में उन्हनि जे स्वास्थ्य जी तकलीफ़ थी, पर चवंदा आहिनि जंहिंजो राखो रहबर मालिक आहे। तकलीफ़ आयनि हार्ट जी, उन खां पोइ उन्हनि जो सुपात्र आयो। इहा चइबी आहे जोत जेका जगियल आहे। ओड़ी ई सुहिणी सुठी जोत जगाइण वारो वरी हिकिड़ो ॿियो मूंखे प्यारो मिलियो। जबकि मां कॾहिं राजकोट जी उन पावन भूमिअ ते पहुतो न आहियां। मां उतां क्रॉस जूनागढ़ वञण लाइ किथे वञण लाइ कई दफ़ा वियो हुउमि, पर मूंखे उतां जो माण्हू मिलियो। मां उन्हनि खे फ़ोन कई, साईं सुनील कुमार टेकवाणी जी। चई साईं बिल्कुलु। मां साईं हीअं मूंखे ॻाल्हि मिली आहे। चई साईं असां दास आहियूं, नंढो बालक आहियां, पर मूंखां सुहिणियूं शख़्सियतूं ॿियूं वेठियूं अथव असांजे शहर में। सोचो था पिया कंहिं हिकिड़े शहर में मां नालो रखणु चाहींदुमि। मां हिकिड़े खे फ़ोन कई, साईं तव्हांजे शहर जो कोई मूंखे सुठो माण्हू नालो ॾियो जंहिंखे मां सन्मान ॾियां। त हुन पतो अथव हिकिड़ो लफ़्ज़ चई मूंखां त वधीक कोई शहर में आहे ई कोन। साईं मूंखां वधीक त कोई आहे ई कोन। जबकि दुनिया मूंखे ॿुधायो 0/0 आहे ऐं लॻंदो बि आहे। पर हिन हिकिड़े प्यारे खे जंहिं महिल मां चयो त हुन मूंखे 3 नाला ॾिनई उतां जे मुखीअ जा, उतां जे अलॻि अलॻि साधू वासवाणी मिशन जे हिननि जा। मां टिनिनि खां फ़ोन कई, टिनिनि खे चयो, टिनिनि खे ॻाल्हायो। चयोमांनि साईं मां चाहियां थो तव्हांजे हिन सुहिणे शहर मां असांजे हिते सूंहं वधाइण जे लाइ हिकिड़ो माण्हू हुजे जेको तव्हां पाण में सही सम्झो। मूंखे हिकिड़ो सेवा भावी माण्हू ॾिजो। ख़बर अथव उन्हनि टिनिनि हिकु ई नालो खयो। उन्हनि चयो साईं असां त सेवा करे रहिया हुयासीं, असां त सेवा ॾेई रहिया हुयासीं, पर जेकॾहिं असांजे सेवाउनि खे उन जोत खे जगाइण लाइ अॻियां कोई अची रहियो आहे त उहो हिकिड़ो ई प्यारो सिंधी अथव, उहो अथव सुनील भाई टेकवाणी राजकोट मां। ज़ोरदार तालियूं। साईं मां चाहींदुमि अचो तव्हां बि